मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। मां दुकान ते वेठो हुजां, मूंखे जन्नत मिली वञे। मां घर में एयर कंडीशन में वेठो हुजां, एयर कंडीशन हले ऐं मूंखे जन्नत मिली वञे ऐं मूंखां अल्लाह राज़ी थी वञे, नामुमकिन ॻाल्हि आहे। अल्लाह खे राज़ी करण जे लाइ तमामु वॾियूं हदियूं जेको आहे उहो क्रॉस करणियूं पवंदियूं आहिनि। जेतिरो तव्हांखे दीन जे अंदरि तकलीफ़ ईंदी, मुशक़त ईंदी, ओतिरो तव्हांखां अल्लाह राज़ी थींदो। जेतिरो दुनिया जे अंदरि तव्हांखे टेंशन ऐं ग़म आहे न, ओतिरो तव्हांखां अल्लाह राज़ी थींदो। अहिड़ी तरह क़ुरान हकीम में अल्लाह ताला ईअं फरमायो, वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफि वल जूइ व नक़्सिन मिनल अमवाल वल अनफुस वस्समरात वबश्शिरिस साबिरीन अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबा क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। अल्लाह ताला फरमाए असां तव्हांखे ज़रूरु आज़माईंदासीं। तव्हां चओ त कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न ईंदो, अल्लाह ताला फरमाए तव्हांखे आज़माईंदासीं असां। वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ, कॾहिं कॾहिं असां तव्हांखे जेको आहे हिकिड़ो ख़ौफ़ दिमाग़ में ॾेई छॾींदासीं। इंसाननि जो ख़ौफ़, वॾेर जो ख़ौफ़, हा साईं, पुलिस जो ख़ौफ़, फ़ौजियुनि जो ख़ौफ़। हक़ ॻाल्हि कंदे त माण्हू तुंहिंजा दुश्मन थी वेंदा, इन जो ख़ौफ़। अल्लाह ताला फरमाए दुनिया जे अंदरि जेकॾहिं अगरि तव्हां इंसान रहो था, तव्हां अहले इस्लाम आहियो, मोमिन आहियो, मुस्लमान आहियो न, तव्हांजे मथां हिकिड़ी शइ असां जारी कंदासीं दुनिया जे अंदरि। कहिड़ी? अल्लाह ताला फरमाए तव्हांखे ख़ौफ़ ॾींदासीं, तव्हांखे इन खां ख़ौफ़ खां आज़माईंदासीं ऐं तव्हां परेशान थी वेंदो। तव्हां चवंदो यार वॾी ॻाल्हि आहे, हे माण्हू मुंहिंजा दुश्मन थी विया आहिनि, मां हक़ जी ॻाल्हि कई आहे, माण्हू मुंहिंजा दुश्मन थी विया आहिनि। त अल्लाह ताला फरमाए इहो ख़ौफ़ तव्हांखे असां ॾेई रहंदासीं, ख़ौफ़ तव्हांखे ॾेई रहंदासीं। कॾहिं कंहिं वज़ीर आज़म जो ख़ौफ़, तव्हांखे ख़ौफ़ थींदो यार मूंखे माराइनि छॾे, मां इहा सही ॻाल्हि कई आहे, हे मां क़ुर जे मुआफ़िक़ ॻाल्हि कई आहे। हाणे इहा ॻाल्हि मुशरिकनि खे तमामु वॾी ठेस पहुचंदी। हाणे मुशरिक जेको आहे मुंहिंजा दुश्मन थी वञनि, त अल्लाह ताला फरमाए तव्हांखे ज़रूरु जेको आहे हिन दुनिया जे अंदरि लाज़मी जेको आहे ख़ौफ़ ॾींदासीं। तव्हांजा दुश्मन बि जेको थींदा। इन खां बाद में अल्लाह ताला फरमाए ख़ौफ़ खां बाद में वल जूअ, तव्हांखे छा, तव्हांखे असां बुख ते बि रहाईंदासीं। ख़बर न पवंदी आहे कॾहिं कॾहिं पैसा बिल्कुलु जेब में न हूंदा आहिनि, घर में मानी पचल न हूंदी आहे, घर में खाइण जे लाइ हिकिड़ी मानी न हूंदी आहे, बंदि जी खोपड़ी फिरंदी आहे। छाजे करे यार दुनिया जे अंदरि टेंशन थो हुजे मूंखे। अल्लाह ताला फरमाए इहो मरहलो तव्हांजे मथां ईंदो, तव्हांखे असां बुख ॾेई करे बि आज़माइश वठंदासीं। तमामु तव्हांजे माइटनि खे तमामु पैसा उहो खाईंदा पीअंदा वधनि, पर तव्हांखे हिकिड़ी असां कैटेगरी में रखंदासीं, तव्हांखे असां बुख ॾेई छॾींदासीं। तव्हां वटि पैसा न हूंदा, अचानक तव्हां वॾा बिज़नेसमैन हुयो, तव्हांखे माण्हुनि जवाबु ॾेई छॾियो, कमु खां तव्हांखे लाहे छॾियऊं, दुकान खां तव्हांखे कढी छॾियऊं। कोई बि बंदो तव्हांखे तयारु न आहे पंहिंजे दुकान ते बीहारण जे लाइ, मुलाज़िमत लाइ। तव्हां हैरान परेशान थी वेंदो। दीन जे तरफ़ कोई बि बंदो फोकस कंदो आहे, उनजे मथां इहे मरहला लाज़िमी ईंदा आहिनि। हिकिड़ो बंदो पोइ पूरी पंहिंजी ज़िंदगी फिस्क ऐं फुजूर में गुज़ारियईं, अचानक फौरी तौरु नमाज़ शुरू कयईं। नमाज़ जीअं शुरू कंदो त अहिड़ी तरह हाणे मरहला हिन जे मथां ईंदा वेंदा, त टेंशन ईंदो। हे सोचींदो यार पहिरियों नमाज़ पढ़ाई न पियो, टेंशन हुयो ई न, हाणे वरी टेंशन अचणी शुरू थी वियो आहे। अहिड़ी तरह टेंशन खां बाद में नमाज़ पढ़ी, दीन में फोकस, अहिड़ी तरह हली करे तव्हांखे बंदा काफ़ी कम बि जवाबु ॾेई छॾींदा, जंहिं में पैसा बिल्कुलु न, एतिरा पैसा न आहिनि जो वञी करे मुस्तक़बिल में चांहि पीऊं। हे मरहला अल्लाह ताला फरमायो तव्हांजे मथां असां वक़्तनि ब वक़्तनि हे ॾींदा वेंदासीं। वल जू वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफि वल जू व नक़्सिन मिनल अमवाल, छा कंदासीं, तव्हांजे माल खे असां ज़ाया करे छॾींदासीं। कॾहिं कॾहिं अल्लाह ताला फरमाए ईअं थींदो, तव्हांजो पैसो घणो पियो हुयो, तव्हांजे अकाउंट में 1 करोड़ पियो हुयो, 1 करोड़ खे असां उॾाए छॾियोसीं। तव्हां वटि सोन पियो हुयो, तव्हांजे सोन खे असां उॾाए छॾियोसीं। तव्हांजो बंगलो हाई क्लास ठहियलु हुयो, ज़िलज़िलो आयो, बंगलो सॼो ख़तमु। तव्हांजे पैसनि खे जेको न माल खे असां डैमेज ॾींदासीं। तव्हां हैरान थी वेंदो, परेशान थी वेंदो। अल्लाह ताला फरमाए कंहिं क़िस्म जी मोमिन जी इहा सिफ़ात आहे, उहो परेशान बोध बि न थींदो आहे। चवंदो आहे इहो मरहलो काॾां आयो आहे, हे अल्लाह जे तरफ़ां आयो आहे। दुनिया जे अंदरि कोई बि अगरि टेंशन नुक़सानु पहुचे थो त फौरी तौरु बंदो अल्लाह जी तरफ़ माइल थिए। त
त हे मसइलो अलाह जी तरफ़ां आयो आहे। मूंखे जेकॾहिं अगरि कोई नुक़सानु मिलियो आहे त हे नुक़सानु अलाह जी तरफ़ां आयो आहे। दुनिया जो कोई बि इंसानु मूंखे नुक़सानु नथो ॾेई सघे, दुनिया जो कोई बि इंसानु मूंखे फ़ाइदो नथो ॾेई सघे। हे ज़हन जे अंदरि इंसानु हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो क़ाइदो कुलियो ठाहे छॾे। दुनिया जा जेकॾहिं तमामु इंसान मुजीबुर रहमान खे नाकाम करण जी कोशिशि कनि, अल्लाह नाकाम नथो करे। यादि रखे तव्हां सभु इंसान दौड़ लॻायो, मूंखे नाकाम न करे सघंदो। दुनिया जा तमामु इंसान मुजीबुर रहमान खे परेशान करण जी कोशिशि कनि, अल्लाह परेशान करणु नथो चाहे। यादि रहे तव्हां सभु इंसान दौड़ लॻायो मूंखे परेशान करण जे लाइ, मूंखे कुझु बि न थींदो। जेकॾहिं मूंखे अल्लाह परेशान करणु चाहे थो, दुनिया जा तमामु इंसान मूंखे ख़ुशी ॾियणु चाहिनि, अल्लाह जो कसम ख़ुशी न ॾेई सघंदा, मुंहिंजे टेंशन खे परे न करे सघंदा, मुंहिंजी मुसीबत खे परे न करे सघंदा। छाजे करे? हे मुसीबत अल्लाह जी तरफ़ां आई आहे, हे टेंशन अल्लाह जी तरफ़ां आयो आहे। यादि रहे जेकॾहिं का रक़म अल्लाह जी तरफ़ां तव्हांखे मिलणी आहे, दुनिया जा तमामु इंसान तव्हांखां मुख़ालिफ़ थी वञनि, उहे ईअं चवनि त इहा रक़म साईं खे न मिले, फ़लाणे बंदे खे इहा रक़म मुनाफ़ो न पहुचे। कोई बंदो कुझु नथो करे सघे, अल्लाह जे तरफ़ां आहे उहो तव्हांखे मिली रहंदो। इहो हिकिड़ो ज़हन बंदो ठाहे छॾे, पंहिंजे ज़हन पंहिंजे दिमाग़ जे अंदरि इहो हिकिड़ो कानून ठाहे छॾे त नफ़ो जेकॾहिं ईंदो उहो अल्लाह जे तरफ़ां ईंदो, नुक़सानु जेकॾहिं ईंदो त उहो बि क़बूल आहे, अल्लाह जी तरफ़ां ईंदो। अल्लाह ताला फरमाए वनक़्सिम मिनल अमवाल वल अनफुस, अल्लाह ताला फरमाए तव्हांजे माल खे त असां डैमेज ॾींदासीं, ख़तमु कंदासीं। पोइ अहिड़ी तरह अल्लाह ताला फरमायो तव्हांजे नफ़्सनि खे बि असां डैमेज ॾींदासीं। नफ़्सनि मां छा मुराद आहे? अॼोके ॾींहुं में अबो मरी वियो, हे नफ़्सनि खे डैमेज आहे। उहा नक़्स मिनल अमवाल वल अनफुस, तव्हांजे माल खे ख़तमु कंदासीं। इन खां बाद में अल्लाह ताला फरमायो तव्हांजे नफ़्सनि खे असां मौत ॾींदासीं। नफ़्सनि मां कीअं मुराद? अॼोके ॾींहुं में अबो वियो मार्केट हलियो बाबा, अबे जे मथां मौत अची वियो, मरी वियो अबो, बंदे खे वॾो सदमो पहुचंदो आहे। सुभाणे अम्मा मरी वई, बंदे खे वॾो टेंशन पहुचंदो आहे। टे ॾींहं ते पुटु मरी वियो, बंदे खे वॾो टेंशन पहुचंदो आहे। चंद ॾींहंनि खां बाद में घरवारी गुज़ारे वई, बंदे खे टेंशन वॾो पहुचंदो आहे। अल्लाह ताला फरमायो इहो असां मामिलो कंदासीं तव्हांजे मथां, तव्हांखे ख़ौफ़ ॾींदासीं, ख़ौफ़ खां बाद में तव्हांखे असां बुख बि ॾींदासीं, तव्हांजे मालनि खे असां ख़तमु बि कंदासीं, तव्हांजे नफ़्सनि खे बि असां ख़तमु कंदासीं। व नक़्स मिनल अमवाल वल अनफुस वस्समरात, तव्हांजे फ़सुलनि खे असां तबाह कंदासीं। फ़सुल जे अंदरि डैमेज, माण्हू हिन टाइम रोअनि था साईं फ़सुलु थियो आहे पर तमामु फ़सुलु पापड़ी थी वियो आहे। जेको मुंहिंजो 250 मण लहे पियो 100 मण ते बीठो आहे। त अल्लाह ताला क़ुरान हकीम में फरमायो आहे कॾहिं कॾहिं तव्हांखे ज़्यादा फ़सुलु ॾींदासीं पर कॾहिं कॾहिं उन फ़सुल जे अंदरि डैमेज ॾींदासीं। पोइ अल्लाह ताला फरमायो व बशिर साबिरीन, हे तमामु मरहला तव्हांजे मथां ईंदा न, तव्हांखे ख़ौफ़ आयो, तव्हांखे बुख आई, तव्हांजे माल खे असां ज़ाया कयोसीं, तव्हांजी औलाद यानी तव्हांजे नफ़्सनि खे असां डैमेज ॾिनोसीं, तव्हांजे फ़सुलनि खे असां डैमेज ॾिनोसीं। पोइ अल्लाह ताला फरमायो फ बशिर साबिरीन, बेशारत ॾियो सब्र करण वारनि खे। केरु आहिनि? अल्लज़ीन इज़ा असाबतहुम मुसीबा क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, जॾहिं बि इंसाननि जे मथां का मुसीबत पहुचे थी पोइ चवनि था इहा मुसीबत अल्लाह जी तरफ़ां इहा इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, असां अल्लाह जा आहियूं ऐं असां अल्लाह जी तरफ़ मोटी वेंदासीं। हे जेकॾहिं एतिरा सारा नुक़सान आया आहिनि न, कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न आहे, असां सब्र था कयूं। अल्लाह ताला फरमाए इन बंदनि खे बिशारत ॾियो। या अल्लाह छा जी बिशारत? अल्लाह ताला फरमाए जन्नत जी बिशारत। असां मिंट नाराज़ थी वेंदा आहियूं, दुश्मन जो ख़ौफ़ आयो अल्लाह सां नाराज़, बुख लॻी अल्लाह सां नाराज़, माल हुयो मूंखे किरोड़ उहो अचानक ख़तमु थी वियो अल्लाह सां नाराज़, वालदेन कोई इंतकाल करियो अल्लाह सां नाराज़, पुटु नंढड़ो गुज़ारियो अल्लाह सां नाराज़। अल्लाह ताला फरमायो मोमिननि जी इहा सिफ़ात बिल्कुलु न आहे। मोमिननि खे जेकॾहिं इहो नुक़सानु पहुचंदो आहे छा कंदा आहिनि? उहो उन ते बिल्कुलु सब्र कंदा आहिनि, जीअं सब्र कंदा आहिनि पोइ अल्लाह ताला मां बिशारत उन्हनि खे ॾींदो आहे जन्नत जी। हिकिड़ी रिवायत आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अगरि कोई बि बंदो उनखे अल्लाह ताला हिकु औलाद थो ॾिए, नंढो पुटु थो ॾिए, इन खां बाद में उहो पुटु जीअं जो वॾो थोरो थिए थो, चंद याने सालनि जो थिए थो,
हाणे पुट सां तमामु वॾी मोहबत हूंदी आहे पीउ खे। जीअं पुटु जेको आहे क़दम क़दम खणणु शुरू करे ऐं तव्हांखे अबा अबा करे, हा साईं, तव्हांखे भाकुर पाए ऐं तव्हांखे ज़ोर सां वठे, भाकुर पाए ऐं तव्हांखे ज़ोर ॾिए, त पीउ खे इंतिहाई ज़्यादा ख़ुशी थींदी आहे। अहिड़ी तरह सेम माउ खे बि ईअं ख़ुशी थींदी आहे, छाजे करे उनखे ज़्यादा तकलीफ़ पहुती आहे। त अहिड़ी तरह जॾहिं उन नंढे ॿार जे मथां मौत ईंदो आहे, त अहिड़ी तरह पोइ अलाह ताला मलकल मौत खे छा थो फरमाए, ए मलकल मौत, तूं मुंहिंजे बाने जे नंढे ॿार जो रूह कब्ज़ करे आयो आहे। त मलकल मौत फरमायो, या अल्लाह, हा, या अल्लाह, हा, मां उनजो जेको आहे रूह कब्ज़ करे आयो नंढे ॿार जो। त अलाह ताला छा फरमाईंदो आहे, ए मलकल मौत, तूं मुंहिंजे बाने जे दिलि मां गुल हिकिड़ो खणी आयो आहे। छाजे करे औलाद सां मोहबत ईअं ई हूंदी आहे, उनखे गुल खे तूं उनजे दिलि मां कढी आयो आहे। ऐं पोइ अलाह ताला फरमाईंदो आहे, ए मलकल मौत, पोइ मुंहिंजो बानो छा पियो चवे, उनजो पुट जो मरी वियो त उहो छा पियो करे, त मलकल मौत फरमायो, या अल्लाह, उहो चए पियो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, उहो चए पियो असां बि अलाह जा आहियूं ऐं अहिड़ी तरह असां बि अलाह जी तरफ़ मोटी वेंदासीं, त मां सब्र थो कयां इन मरहले ते। त अलाह ताला फरमायो, ए मलकल मौत, तूं गवाह रहिजांइ, इन जे लाइ मां जन्नत में हिकिड़ो ख़ासि जेको आहे महल तयारु थो करे छॾियां। इनखे वञी करे बिशारत ॾे, इनखे बिशारत, जंहिंजा नंढा में औलाद जेके इंतकाल थी करे वञे, अलाह ताला फरमायो इनखे वञी करे बिशारत ॾियो, जेकॾहिं अगरि उन ते सब्र था कनि, अहले इस्लाम आहिनि, मुस्लमान आहिनि, उन ते सब्र कनि था, इनखे वञी करे बिशारत ॾियो। तोखे बाबा केरु थो मोकिले, अली थो मोकिले, हे साईं ॿियो दफ़ो चवंदो थो ॼण अचे, सखी जो पुटु लॻंदो यार तूं त। त अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, कंहिंजो बि अगरि नंढा में पुट जेको आहे इंतकाल थो करे वञे, त उहो उन नंढे पुट जे मरण ते सब्र थो करे, त या अल्लाह, हे मुसीबत तुंहिंजी तरफ़ां पहुती आहे, मां सब्र थो कयां। अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उन सब्र करण ते अल्लाह ताला हिनखे जन्नत जी बिशारत थो ॾिए। छाजे करे औलाद सां ज़्यादा इंतिहाई बंदे खे मोहबत हूंदी आहे, तमामु घणी जेको आहे बंदे खे मोहबत हूंदी आहे। अल्लाह ताला अमल करणी तौफ़ीक़ अता फ़रमाए।